अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया सुजाग न्यूज़ वन नई आया वज़ीर उन्नर बदीन मां खबर शामिल कई था। मीर मोहम्मद सोलंकी जी ज़िला बदीन तालुका अस्पताल मातली में डॉक्टर नई दवाउन जी खोट मंशियात जे विक्रे ऐं शहर जे बुनियादी मसलन जे लाइ क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि जे वॾे अंग पारां कैलाश गुलाम मोहम्मद चांडियो ऐं असगर नोतखानी जी अॻुवाणी में फुलकारा चौक खां रैली कढी एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाननि चयो त मातलीअ जे तालुका अस्पताल में रात जे वक़्तु डॉक्टर तोड़े डॉक्टरियाणियूं ड्यूटी नथा कनि। अस्पताल अंदर नर्सरी न आहे। इन्हनि वधीक चयो त शहर में मंशियात जो विकिरो आम जाम आहे, जंहिं सबबि नौजवान नस्ल तबाही जे किनारे ते पहुची चुको आहे। हिननि SSP बदीन खां मुतालबो कयो त मंशियात जो ख़ात्मो आंदो वञे। हिननि DHO बदीन खे बि अपील कई आहे त तालुका अस्पताल मां डॉक्टर नई दवाउन जी खोट ख़त्म करे नर्सरी क़ाइम कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो पूरे ज़िले ताईं वधायो वेंदो। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन। जी रैली तव्हां कहिड़े सिलसिले में कढी है? असां उन सिलसिले में रैली कढी आहे त असांजो मक़सदु आहे त मातली सिविल अस्पताल में राति जे टाइम ते डॉक्टरियाणियूं कोन हूंदियूं आहिनि ऐं को नंढड़ो ॿार बीमार थींदो आहे त उनजे लाइ नर्सरी बि कोन्हे हिते।